सिंधी आखाणी सेणी याद बाग 28। दरवाजे ते जेके ऐं आयुष ॿई ॼणा वेठा। अमन साम्हूं निहारे ख़ुशि थियो कि हाणे मम्मीअ जी ॻाल्हि अध में कटिजी वई। ॿई ॼणा अंदरि आया। आंटीअ ॿिन्हिनि खे चयो, अचो अचो, तव्हां ई सम्झायो हिन चरे खे। ॿई ॼणा चौकिजी विया। आंटीअ जी पीठ जे पुठियां बीठा हुआ। आंटीअ खे उन्हनि जो चहिरो ॾिसण कान पियो अचे। अमन खां इशारे में पुछो, छा थियो, वारो निकितो? तंहिंते इन ॿिन्हिनि बि ॻाल्हि जो मज़ो वठण लाइ आंटीअ जे गोॾनि जे अॻियां अची पट में वेही रहिया। आंटीअ चयो, अरे तव्हां ॿई बि पलंग ते वियो, हेठि छो था वियो? ॿिन्ही ॼणनि चयो, आंटी तव्हांजे चरणनि में जॻह खपे न। असांजे लाइ कोई सुठी छोकिरी ॻोल्हियो, असांखे शादी करणी आहे। अमन ॿिन्ही ॾे गुस्से में निहारियो, तव्हां ॿई बाहि में घी विझण आया आहियो? अचो ॿाहिरि ॾिसो ॿिन्ही जी कीअं धुलाई थो कयांव। इशारनि में चवण लॻो। ॿई ॼणा इशारो त सम्झी विया, पर वापसि ॻाल्हि जो मज़ो वठण लाइ वरी आंटी खे छेड़ियो, आंटी सिंधी न हुजे त बि हले, पर छोकिरी ॻोल्हिजो। वरी आंटी ॻाढ़ी थी वई, ॾिस अमन, ही ॿई तुंहिंजा दोस्त शादीअ लाइ केॾा तकड़ा था थियनि ऐं तोखे सम्झाए थकी आहियां, छोकिरी ॻोल्ही आहे त अञा आनाकानी थो करी। तंहिंते मथां आयुष चयो, छा तव्हां हिन लाइ छोकिरी बि ॻोल्हे छॾियव? असां ॿिन्ही लाइ? आंटी असां लाइ बि त ॻोल्हियो न। मथां जेकीअ सने आवाज़ में चयो, आंटी छॾियोसि न, अमन खे न करणी आहे त असांजी ॻोल्हे लायो। ॿिन्हिनि खे मथे जी थपकी हणी आंटीअ चयो, पुट सभिनि जी ॻोल्हबी न, ईअं थोरी आहे त ख़ाली हुन जी ॻोल्हींदमि, पर पहिरां हिन खे त सम्झायो कि शादी करणी आहे कि न। जवाब ई कान थो ॾे। आंटी त चिंता न कयो, असांजे लाइ हेठि कॉफ़ी ठाहियो, असां हिनखे सम्झायूं था। अमन कॉफ़ी पी वरिती आहे, छॾे ॾियोसि, इहो भले न पीअंदो। आंटीअ मथां चयो, न हिन लाइ बि ठाहे थी अचां, हीअ कॉफ़ी आहे न, मां ॻाल्हियूं शादीअ जूं कढियूं त कौड़ी पई लॻेसि, त हाणे वापसि थोरी वधीक मिठी थी ठाहे अचां। मज़ाक जे अंदाज में चई रूम मां ॿाहिरि निकिती। ॿई ॼणा उथी करे पलंग ते वेठा। अमन खे पकड़े, अमन शादी, अरे वाह, कॾहिं तो करें? उहा ई परी कि न ॿी कोई? अमन ॿिन्ही ॾे आॾियूं अखियूं करे निहारे चयो, कहिड़ी परी? जेकीअ चयो, जेका भुल में चई वई, हाणे हुयूं त इलाही परियूं, पर तोखे कहिड़ी वणी, असांखे कहिड़ी ख़बर? जेकीअ चयो, यार हुयूं त सभु सुठियूं, तूं ॿुधाए छॾ कहिड़ी तुंहिंजी हुई त बाक़ी वारनि मां असां ॻोल्हे लायूं। अमन चयो, त मन चवण छा था चाहियो? मूं वारी कहिड़ी हुई, बाक़ी बचनि उहे तव्हां जूं, इहो छा आहे? इनडायरेक्टली ईअं ई था पुछो न कि तुंहिंजी कहिड़ी हुई? आयुष चयो, मन मञी तो न मां वणी हुई हिकु। अमन चयो, न यार अहिड़ी कोई ॻाल्हि कान्हे, मूंखे कुझु बि कान्हे मन में, मां त सिंपल बसि शादीअ में हलियो, इंजॉय करे आयमि, ॻाल्हि ख़तमु। जेकीअ चयो, परियूं त अखि न ॻियां थियूं घुमनि। ॾिस सोच अमन,
जे उन्हनि मां मूंखे वणी वई ऐं उहा तुंहिंजी निकिती न त पछताईंदे। पहिरियां ई ॿुधाए छॾ तुंहिंजी कहिड़ी हुई। अमन जे वात मां हिकु शब्द बि न पियो निकिरे। अमन दिल ई दिल में सोचे पियो, कंहिंजी अमानत आहे, मां हुनजो नालो खणी हुनजे इज़त खे सम्मान खे हेठि कॾहिं बि न कंदुमि। मज़ाक हलंदो रहियो। अमन टस खां मस न थियो ऐं हुननि ॿिन्हिनि ॾाढी खिचतानी कई। मथां आंटी आया, टिनी जे लाइ कॉफ़ी खणी आया। आंटी टिनी खे कॉफ़ी ॾिनी। मथां चयो, तव्हां ॻाल्हियूं ॿोलियूं कयो, अॼु रोटी हिते ई खाई वञो त मां तव्हांजे सभु पसंदि जो ठाहियां थी। ॿिन्ही दोस्तनि चयो, न आंटी, असां अमन खे वठण आया आहियूं, असां ॿाहिरि ई खाई लाहींदासीं, तव्हां अमन जी बि रोटी न कजो। थोरी चट ॻाल्हियूं करे पोइ असां ॿाहिरि हली था वञूं। थोरो राति जो देरि सां ईंदासीं आंटी, राह न ॾिसिजो, सिधो मूवी ॾिसण हली वेंदासीं। आंटी चयो, इन खां त घर वेही सम्झायोसि कि ही छोकिरी ॾिसण वञे। छोकिरी ॾिसण वञे मतलब? हिन संडे ते मां ॿिन्हिनि जी मीटिंग फिक्स कई आहे त ॿई हिक ॿिए सां मिलनि, पर अमन इन ॻाल्हि लाइ तयारु कान्हे को। सम्झायोसि। ठीकु आहे आंटी, असां सम्झाईंदासीं, जेकी ख़ुशि थी करे चयो। आंटी रूम मां ॿाहिरि हली विया। अमन कॉफ़ी पी करे ॿाहिरि होटल में रोटी खाइण विया। रोटी खाई करे जीअं ई मूवी जूं टिकटूं वठनि पिया, साम्हूं ॿी लाइन में आयशा बि बीठी हुई। कुझु उन सां गॾु गेस्ट हुआ। थी थो सघे शादीअ ते आया हुजनि, उन्हनि खे घुमाइण आई हुजे। आयशा खे ॾिसी अमन नज़रूं ई न हटाए सघियो।